दौर में उमरकोट के क़ौमी तक एन 213 ते नंढी चूंड जे सिलसिले में सिंध बचायो तहरीक कमेटी के गडियल उम्मीदवार लाल माली, PTI अगवान हलीम आदल शेख, अरबाब इब्राहिम, फ़कीर गुलाम कादर मंगरियो, गुलाम नबी मंगरियो, गुल बजीर, गुलाम मोहम्मद मंगरियो, जयप्रकाश, नूर मोहम्मद थरी, मौलवी अली नवाज नोड़ी, अमीर नोड़ी, शौकत नोड़ी, रहमान गुल, कुर्बान नोड़ी, नवाज नोड़ी, नियाज नोड़ी, गुलाम हुसैन नोड़ी, मोहब्बत नोड़ी ऐं ॿियनि हिमायती पार्टियुनि जे अॻवाननि सां गॾु छोर शहर जे रेलवे फाटक, स्टेशन रोड, मैन बाज़ार ऐं प्रेस क्लब चौक ताईं प्यादल वर्क कयो। शहरनि, दुकानदारनि, वापारियुनि अॻवाननि पारां गुलनि जी वर्खा, अजरकूं ओढाए मान ॾिनो वियो। लाल माली दुकानदारनि ऐं शहरियुनि खां वोट घुरियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अलीम आदल शेख चयो, PP सिंध जी आवाम जे पुठनि में छुरो हयो आहे। असां कंहिं सूरत में कैनाल ठाहिण न ॾींदासूं। PP हमेशह सिंध जी आवाम सां कूड़ा वाइदा कया आहिनि। सिंध जी आवाम पंहिंजो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हिननि सिंध दुश्मन ख़िलाफ़ PP वारा 17 अप्रैल जी शाम जो 6 कैनालनि में दफ़न थी वेंदा। लाल माली चयो, PP हमेशह वोट वठी आवाम सां धोखा कया आहिनि। सिंधु ते 6 कैनाल अॾाइण ऐं 1,90,000 एकड़ ज़मीनूं कंपनी खे ॾियण में मुकमल मुलविस आहे। हिन सिंध जो सौदो करे छॾियो आहे। हुन चयो त PP अॻवान पंहिंजे वर्क में मुकमल सरकारी मशीनरी इस्तेमालु करे रही आहे, पर असां कंहिं सूरत धांधली थियण न ॾींदासीं। इलेक्शन कमीशन मुकमल ख़ामोश आहे। हुन चयो त 17 अप्रैल ते अवामी वोट ज़रिए हिननि खे शिकस्त ॾींदासीं। 15 तारीख़ ते उमरकोट में हिकु तारीख़ी जलसो थींदो। ख़बर पवंदी त ज़िले जी ग़रीब कंहिंसां गॾु आहे। अरबाब इब्राहिम चयो त नोहड़ी बिरादरी समेत अरबाब गुलाम रहीम सां मोहबत कंदड़ माण्हू मुकमल लाल माली सां गॾु आहिनि। सिंधी अवाम सुजाग थी चुको आहे। PP वारनि खे ख़बर मिले त केतिरी अवाम सची आहे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, ब्यूरो चीफ।